कड़े सच में एक नई उम्मीद, नई आस। ॾिसंदा रहो प्रोग्राम कड़ो सच। कराची में एक सर्वे के मुताबिक अफ़गानी 4 से 6 हज़ार सिंध आ रहे हैं। इन अफ़गानियों के पास ना कोई राहदारी है और ना हुकूमत पाकिस्तान और ना कोई हुकूमत सिंध का कोई इजाज़तनामा है। इन अफ़गानियों के पास शनाख्ती कार्ड या कोई और सबूत भी नहीं है। अगर ऐसे ही अफ़गानी आते रहे तो एक दिन सिंध धरती मुकामी बाशिंदे गैर हो जाएंगे और अफ़गानी सिंध के शहरी बन जाएंगे, जिसका नतीजा तसादुम के अलावा और कुछ नहीं होगा। सिंध धरती वालों को सोचना होगा और अफ़गानियों की रोकथाम के लिए सीरियस होना होगा। आइए मज़ीद देखते हैं प्रोग्राम और चलते हैं प्रोग्राम की जानिब। अस्सलाम वालेकुम, आऊं पीर ताज जिलानी, तहां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम कड़ो सच। अॼु जो टॉपिक आहे सिंध हिकु आहे। ॿियो टॉपिक आहे सिंध में धारियुनि जी आबादी खे रोकियो वञे। पाकिस्तान ठहण खां पहिरीं बस सिंध हिकु हो, अलॻि हिकिड़ी रियासत हुई। आऊं तारीख़ हिस्ट्री ते नथो वञा, इन जे लाइ प्रोग्राम मूंखे ॿियो करिणो पवंदो। साईं GM सैयद शाह साहब खे जस हुजे, जंहिं सिंधी आबादी में सुजाग पैदा कई। अॼुकल्ह मौज़ू हलनि पिया कि कराची खे सिंध खां धार करियो ऐं सिंध जा शहरी इलाक़नि में मुख़्तलिफ़ यूनिट्स क़ाइमु कया वञनि, जेके इंतज़ामी उमूर जा यूनिट्स हुजनि। सिंध में अक्सर हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी रही आहे, जेके क़ौम परस्त जमात ता न आहे, पर सिंध धरती जी तर्जुमान ज़रूर आहे, जेके सिंध में मादनियात, गैस, कोयलो, पेट्रोल ऐं सिंध जी जेकी भेटूं आहिनि के तहफ़ुज़ ॾियणु फ़राहम करण में नाकाम अची रही आहे। इन्हनि वजहनि खां सिंध में क़ौम परस्त जमातूं सिंध जी हक़नि जी ॻाल्हि ऐं सियासत कनि पियूं। सिंध में रहंदड़ अक्सर आबादी सिंध खे हिकु ॾिसणु चाहिनि थियूं, मगर अफ़सोस सां चवणो पवंदो त कुझु सियासी धुरियूं सिंध खां कराची धार करण में मसरूफ़ आहिनि, जंहिंजा ही ख़्वाब ख़्याल मुमकिन नज़र नथा अचनि। सियासी जमातनि सिंध खे विराइण जी कोशिश भी कई त सिंध में लसानी खूनरेज़ी ऐं सिंध धरती जो अमन व सकून बर्बाद थी वेंदो, जेको वॾो हिकिड़ो ख़तरो आहे। सिंध धरती में रहंदड़ सिंधी क़ौम खां अलावा जेके भी क़ौमूं आबाद आहिनि, सभु सिंध सां प्यार कनि थियूं। सिंध में कमाइनि था, सिंध में पैदा थिया आहिनि, सिंध में रहनि था। इन्हनि जे वॾनि जी क़बरूं सिंध में आहिनि। सिंध धरती सां प्यार कनि था, सिंध धरती खे हिकु सम्झनि था। कुझु अनासिर आहिनि जेके सिंध जो अमन तबाह कनि था। ही अनासिर कॾहिं बि कामयाब कोन थींदा। कुझु ॾींहं पहिरीं कराची जे इलाइक़े मच्छर कॉलोनी में हिकु नाख़ुशगवार वाक़ियो पेश आयो, जंहिंमें हिकु सिंधी नौजवान जेको इंजीनियर हो ऐं ॿियो हिकिड़ो ड्राइवर हो, बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मुलवस माण्हुनि जी गिरफ़्तारी अमल में आणी वञे। आऊं पंहिंजे तज़िये में सिंध धरती जी आवाम खे आगाह करणु चाहियां थो त सिंध धरती में धारिया माण्हुनि जी आबादी खे रोकियो वञे। ही माण्हू चाहे अफ़गानी हुजनि, चाहे बर्मी हुजनि, चाहे बंगाली हुजनि, बिहारी हुजनि, ही सभु धरती खे तबाह ऐं सिंध में रहण वारनि जे अमुन खे बर्बाद करणु चाहिनि था। सिंध में रहंदड़ तमामु ज़ातूं, तमामु बिरादरियूं, चाहे कहिड़ी बि ज़बान ॻाल्हाइनि था, उहे सभु हिक ॿिए जा भाउ आहिनि ऐं भाउ रहंदा। लेकिन धारिया माण्हू सिंध में कंहिं बि ज़बान ॻाल्हाईंदड़ के क़बूल कोन्हनि। अचो त सभु गॾिजी सभु क़ौमूं जेके सिंध में रहनि थियूं पंहिंजी आवाज़ बुलंद कयूं त सिंध में धारियनि जी आबादी खे रोकियो वञे। हज़रत अब्दुल रहीम गिरोड शरीफ़ फरमायो था, सिंधड़ी तोखे लॻंदी कंधार सां। अॼोको प्रोग्राम पुॼाणी ते पहुतो। सिंध धरती सां प्यार, अमर सां प्यार।
पाकिस्तान पाइंदाबाद, पाक फौज जिंदाबाद। कड़े सच में एक नई उम्मीद, नई आस, ॾिसंदा रहो प्रोग्राम कड़ो सच।